हज़रत अली जो कौल आहे त मुक़ाम अॼु बि उन्हनि माण्हुनि सां भरिया पिया आहिनि जेके चवंदा हुआ त दुनिया मूंखां पोइ कान हलंदी। हर माज़रत करण वारो ख़तादार ऐं कमज़ोर नाहे हूंदो। उहा सिफ़त सिर्फ़ वफ़ादार ऐं ख़ानदानी माण्हू में हूंदी आहे। मसइलो उहो नाहे त ज़िंदगी ॾाढी थोरड़ी आहे, पर हक़ीक़ी मसइलो उहो आहे त असां माण्हू जीअणु ॾाढो देर सां सिखंदा आहियूं। हिकु ग़लति इंसान तरफ़ां मिलियल धोखो 10 सही इंसाननि ते एतमाद करण जी राह में रुकावट बणिजी सघे थो। हिकिड़ी तुर्की चवणी आहे त डिघी ॻाल्हि कूड़ खां सवाइ नथी करे सघिजे ऐं घणी दौलत बि बेईमानी खां सवाइ नथी कमाए सघिजे। हक़ जे राह में नाकामी बि हज़ारे नाहक वारनि कामयाबियुनि खां भली आहे। अक़ीदतुनि जो हिसाब बाद में कंदासीं, पहिरियां उहो साबित करियूं त पाण इंसान आहियूं। हिकु ॾाहे जो चवणु आहे त असांखे बेवकूफ़नि जी राय जो बि एहतराम करणु घुर्जे, छो त उहे अक्सरियत में हूंदा आहिनि। माज़ी जेकर अव्हां जो दरवाज़ो ठड़काए त कॾहिं बि न खोलिजो, छो त माज़ी वटि अव्हां जे माज़ी खां सवाइ कुझु बि नाहे हूंदो। असां माण्हुनि खे टुटल शयूं बि तमामु घणियूं परेशान कंदियूं आहिनि, जीअं दिलि, निंड, भरवसो ऐं कंहिं में रखियल उमेद।